कराची जी SZBS यूनिवर्सिटी में सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ पारां औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां हिकु तक़रीब कोठाई वई, जंहिंमें सिंध कमीशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन जी चेयरपर्सन रुबीना बिरोही, प्रोफेसर शाह नूरबानो काका, डॉक्टर ज़ेब डर, अनीसा मेमण, डॉक्टर खुर्शीद नूरानी, मारवी अवाण, डॉक्टर हज़ूरा शेख ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त अॼु बि औरत ज़ुल्म जो शिकार आहे। औरतुनि जे हक़नि लाइ कानून त जुड़िया आहिनि पर उन्हनि बाबति आगाही न आहे। सिंध लाइ ऐं उहे ई ख़िदमतूं जेके असां माण्हुनि खे अॻिते वधाइनि थियूं ऐं आईंदा बि वधाईंदियूं रहंदियूं, त असांखे अहिड़नि माण्हुनि जूं जेके हिदायतूं आहिनि उन्हनि खे परसिस करे ऐं उन्हनि खे अॻिते वधाइण लाइ अहिड़ा प्रोग्राम करणु घुरिजनि। जीअं अॼु थियो तमामु ज़बरदस्त प्रोग्राम थियो, इहो माण्हुनि खे अॻिते वधण लाइ उत्साह ॾींदो असांजे सिंधी माण्हुनि खे स्पेशली। ऐं उन सां गॾु जीअं त हीउ प्रोग्राम असांजे औरतुनि जे आलमी ॾींहं जे सिलसिले में कयो वियो हो, त उन में सभ खां सुठी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त असांजी सुजाण औरतूं आयूं, पर जेतिरियूं असां वटि सुजाण औरतूं आयूं आहिनि उन्हनि खां वधीक तमामु घणी सुजाण औरतूं सॼी सिंध में मौजूदु आहिनि। वो प्रोग्राम हो सिंध अभ्यास अकेडमी ऐं सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जो जॉइंट इवेंट हो, जंहिंमें सिंध जी नामवर शख्सियत तालीमदान मज़हर सिद्दीकी के भेटा ॾिनी वई। उनखां अलावा औरतुनि जो जेको आलमी ॾींहुं आहे उन में औरतुनि जे हक़नि जे बाबति जेको आहे जेके पैनलिस्ट हुआ उन्हनि ॻाल्हायो त औरत जी जेका ख़ुदमुख़्तियारी आहे, आज़ादी आहे, या उन्हनि लाइ जेके इदारा कमु कनि था उहा आगाही आम औरत खे असांखे नथी मिली वञे। उन करे असां मुख़्तलिफ़ इदारनि जूं जेके नामवर औरतूं आहिनि उन्हनि खे घुरायो त जीअं औरतुनि जे हक़नि जे बारे में, उन्हनि इदारनि जे बारे में आम औरत खे ख़बर पए त जेको असांजे समाज में औरत सां ॾाढ या ज़ुल्म या जबर थिए थो उनखे कीअं रोकिजे ऐं उन जा कहिड़ा सेंटर्स आहिनि ऐं कहिड़नि ज़रियनि जे ज़रिए जेको आहे औरत पंहिंजा हक़ वठी सघे थी। सो असांजी कोशिशि इहा आहे त सिंध जी तालीम सां गॾोगॾु सिंध जे कल्चर ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ जेको शोबा आहिनि उन्हनि ते इहे प्रोग्राम असां कराईंदा रहंदा आहियूं। प्रोग्राम टोटली हिकिड़ो अवेयरनेस प्रोग्राम आहे जंहिंमें असां ख़वातीन खे या अवेयरनेस पे ॾियणु चाही त पाकिस्तान में रूल्स ऐं रेगुलेशंस ऐं लेजिस्लेशन स्ट्रॉन्ग आहे, सिर्फ़ु थोड़ी पढ़ण जी ज़रूरत आहे त रूल्स छा आहिनि, हक़ छा आहिनि। इंटरनेशनल विमेंस डे जे हिसाब सां हीउ प्रोग्राम रखियो वियो हुयो सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ ऐं बाक़ी सारे प्लेटफॉर्म्स जे कोलैबोरेशन सां। ऐं ख़वातीन खे खपे त उहो थोड़ी स्टडी ज़रूरु कनि ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ बि खणनि ऐं ज़ुल्म न सहनि।